नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं। खिपरो में सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ अॼु 16 ॾींहं बि खिपरो इंतिज़ामिया मुकमल तौर ते अमल न कराए सघी। खिपरो में अॼु 16 ॾींहं बि दुकानूं ऐं होटलूं जुज़वी तौर ते खुलियल रहियूं, जंहिंमें शाही बाज़ार, सांगड़ रोड, मीर प्रकाश रोड, CNG रोड जा दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि ऐं कोट खिपरो, थाणो मुख़्तियारकार खिपरो जी ऑफिस साम्हूं होटल सरेआम खुलियल, जॾहिं त इंतिज़ामिया पारां शहरनि खे दुकान बंदि कराइण जी हिदायत बावजूद बि पर शहरी पंहिंजा दुकान खोले वेठा आहिनि। शहरनि अॻियां इंतिज़ामिया बेवस बणियल आहे। शहरनि जो वॾो अंग दुकाननि जे ॿाहिरि थलियुनि ते वेठल आहे। शहर में कमकार सांगे आयलनि जी अॼु रश तमामु घणी आहे। मुल्क में कोरोना वायरस जे करे हाणे ख़ौफ़ ख़त्म थींदो पियो वञे। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि, रोज़गार जी तलाश में निकिरी आया आहिनि ऐं शहरी रोडनि ते सरेआम घुमी रहिया आहिनि, जंहिंमें शाही बाज़ार, सांगड़ रोड, मीर प्रकाश रोड, CNG रोड जा दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि। इंतिज़ामिया सिर्फ़ शाम जो 5 वॻे जागे थी ऐं दुकाननि खे शाम जे वक़्तु बंदि कराए थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।